जी नाज़रीन, हिंदू बिरादरी जो वॾो मज़हबी त्योहार आहे ॾियारी। पर जो शहर में वञी शॉपिंग वग़ैरह न आहे, ख़रीदारी वग़ैरह न आहे, जेके दुकान मिठाई जो सिंगार जी विया आहिनि, फटाका दुकान खुली विया आहिनि, पर जेका चहल पहल खपे उहा हिते चहल पहल न आहे, रश वग़ैरह न आहे, माण्हू ॻाल्हि ॿोल कंदासीं। को धंधो ही कोन्हे, जी वेठा आहिनि, महांगाई ज़ोर आहे, वठण वारो को माण्हू ही कोन्हे। ॾियारी हवा का शइ कोन वरिती, इहो मिठाई थोरो सामान वरितो आहे महांगाई दौर सां, पोइ महांगाई कोन था पूरे पई सघूं, का शइ कोन वरिती आहे। पर छा करियूं साईं, हाणे 40-50 रुपए माना फटाके जी डॿी, हाणे 50 रुपए घर जो सामान वठूं या फटाके जी डॿी वठूं। इहो मसइलो इहो त जेको आहे न कुझु पैसे जे खोट आहे मार्केट जे अंदरि, ऐं ॿियो हाणे कुझु माण्हू आहिनि जेको ज़मीनदार वग़ैरह आहिनि उहो बि हाणे जेको हारियुनि खे नथा ॾियनि पघार, छो हिन बार फसल सुठी कोन थी आहे बरसातनि जे करे। ऐं ॿियो हाणे ॾियारी जी ख़ुशी ते अॼु मार्केट में कुझु रश आहे, छो छंछर जी पीढ़ी बि लॻी कुंड जे अंदरि वॾी, हिन जे करे बाक़ी 2-3 ॾींहं आहिनि, बाक़ी असां कोशिशि करे रहिया आहियूं कि जेतिरो सस्तो असां हलायूं त मार्केट में रश वधे। ऐं ॿियो 14 साल बनवास में असांजे रामदेव जेको आहिनि जंहिंजी ख़ुशी में इहो ॾियारी मल्हाई वञे पई, त असां बि कोशिशि कयूं था, असां बि माण्हुनि खे उहो ई अहसासु ॾियारायूं त असां बि उन्हनि लाइ कुझु सस्ती शइ करे या विकिणी रहिया आहियूं ऐं ॾियारी मल्हाए रहिया आहियूं। ॾियारी जेको तव्हांखे ख़बर आहे त हिंदू धर्म सनातन धर्म जी सभ खां वॾो ॾिणु आहे। ओवरऑल पूरे सिंध में जेको ॿोॾि थी आहे, मथे वरी जेको ही महांगाई जो बम किरिया आहिनि। जीअं हींअर तव्हां पाण जेको असां लक्ष्मी पूजन कंदा आहियूं, उनमें नारियल जेको पाणी वारो जेको आहे उहो लाज़मी हूंदो, उहो अॻे हूंदो 100 रुपए वारो, हींअर उहो 300 रुपया थी वियो आहे। ऐं उनखां अलावा जेको बि शयूं आहिनि, ईअं सम्झो त उनजा टीणा रेट थी विया आहिनि। ऐं हिकिड़ो त ॿोॾि मथां वरी ग़रीब जेको हिते आहिनि, ॾियारी कीअं त कनि। असां ॾिठो आहे त ॾियारी जो ॾींहुं आहे, ईंदो ऐं असां जेको माल वठी आया आहियूं असीं हिनखे सेल कंदासीं ऐं पंहिंजे बचनि लाइ रोज़ी कमाईंदासीं। पर बाज़ार में सन्नाटो लॻो पियो, माल वठी आया आहियूं 50-50 हज़ार जो रेट ते पियो आहे, हिते कोई अहिड़ो ग्राहक ई कोन थो अचे। फटाको बि महांगो आहे, ॾियारी ख़ुशी जो ॾींहुं आहे, सभु चाहींदा आहियूं त जेके घरनि में नंढा ॿार उन्हनि लाइ कुझु वठी वञनि, पर बाज़ार में अहिड़ो महांगाई लॻी पई आहे। अॻे खां तक़रीबन आउं चवां त पंहिंजे 50% खां मथे, छो त अॻे असीं जॾहिं रेड़ा लॻाईंदा आहियूं त असांखे मज़दूरी मिलंदी आहे, असीं जंहिं दुकानदार खां वठी ईंदा आहियूं उन्हनि खे मज़दूरी मिलंदी आहे। हिन जे करे महांगाई बि जाम आहे, जेको फटाको 20-30 रुपए जो दॿो उहो 60 रुपए जो थी वियो आहे। मेणबती तव्हां ॾिसो, मेणबती असां वठी आया आहियूं जेको 50 जी अॻे मिलंदी, हींअर 100 रुपए जी आहे। इन हवाले सां ॾिसूं त महांगाई जेको ॿीण आहे उन करे माण्हू वठे कोन थो। कैमरामैन शबी जान सां गॾु अब्दुल नजीम, KTN न्यूज़, कुनरी।